सदर से आए सिटी जो सही सिटी जो सदर से मोहम्मद असलम मलिक साहब सिटी कड़ी सिटी से मीरपुर असां हींअर आया बस इहो त पोइ हिसाब किताब थींदो मेज़बान आहे मेज़बान इहो साईं जनरल सेक्रेटरी सां ॻाल्हाईंदासीं हिन सां न सदर सां साईं ज़िले जो इहो आहे न मालिक इहो आहे सॼे तालुके जो ज़िले जो बिस्मिल्लाह रहमान साईं घोटकी ज़िले जा ज़िलनि जा तर्जीमी साथी उस्ताद अस्सलाम वालेकुम जी उस्ताद हिते अचण जो मक़सदु रमज़ान शरीफ़ में अलहमदिल्ला असां स्कूल में उमिरि ते उन ते बि माण्हू केतिरा छो थो वञे माफ़ करे सो उनजे करे तव्हां जेको तलक ते चूंडी या ज़िलनि ते चूंडी आहियो न चई सघे मुंहिंजी हिकिड़ी पुराणी इहा रवायत रही आहे जॾहिं असांजी इलेक्शन थींदो उन खां पोइ जेके दोस्त खटींदा आहिनि उन्हनि पूरी सिंध में हली वञी मुबारक ॾींदो आहियां अॼु हिते अचण जो मक़सदु इहो हुयो त तव्हां जेके दोस्त तलक ते ज़िलनि ते चूंडिजी आहियो तव्हांखे ऐं पंहिंजी पारां दिलि जे घेरनि जा लख मुबारक पेश करियां कमियूं कोताहियूं असां में आहिनि मूंखे उमेदु आहे छा त जॾहिं घुटकी जा जेके दोस्त नौजवान मूंखे आया त मूंखे कंहिं वटि टाइम न आहे उहो वीचारा आया ऐं उते असां न हुई सघंदे घणी देरि जे ख़बर हुजे त हिते प्रोग्राम में देरि आहे त बीहो हुजे इहा हाणे मूंखे ख़बर न हुई हले इनशाला साईं ॿिए दफ़ा जॾहिं घुटकी ईंदासीं जल्दी वरी ॾंड बि ईंदासीं दोस्त सां कचहरी बि कंदासीं हाल अहिवाल कबा ऐं उनजे लाइ आउं दोस्तनि खां हीअ जी माफ़ी तलबकार आहियां तकड़ जे करे देरि जे करे या मुंहिंजी हिकिड़ी ग़लती जे करे उन्हनि दोस्तनि सां दिली छो त हुनजी दिली ख़्वाहिश हुई त असां हाजी साहिब सां हाल अहिवाल ओरियूं पर उहो न ओरे सघियासीं वक़्तु इहा ॻाल्हि हक़ीक़त आहे त मूंखे इलाही परे परे वञिणो आहे मंज़िल इलाही वॾी आहे हीअ को तंज़ीमी को बाज़ाब्ता प्रोग्राम कोन हुयो दोस्तनि खे मुंहिंजी मुबारकबाद जो प्रोग्राम हो पर हिकिड़ा दोस्त परे खां जॾहिं अचनि था उन ज़रूरु इहा ख़्वाहिश हुई त ॿ मुंड सां कचहरी करियूं हाजी साहिब सां न थी सघी इनशाला हयाती ज़िंदगी साथ में त उन्हनि दोस्तनि सां वरी बि कचहरी के बि मुझे पारा काम बधाई जो आशा न ते काम ऐं मां पोस्ट रखी आहे उन में बि अच्छा किया इंशाल्लाह हींअर हाई कोर्ट दफ़ा जेके असांजे पेटल जो इलेक्शन थियो न हक़ीक़त में हीअ जेको इलेक्शन जो पीरियड आहे जेको साल हली वियो आहे असां प्राइमरी उस्ताद जी पूरो साल इलेक्शनूं वरी कुझु इलेक्शन कमेटियूं जुड़ियूं वरी हुनखे ठातो हुयो छा त को बि सिंध में गुज़िरियल 5 सालनि खां ग्रुपबंदी न आहे सिंध में इहो तासुर न हूंदो आहे ग्रुपबंदी जे करे असांजा मसइला हल कोन था थियनि पर इहा शइ ॿुधाइण लाइ गुज़िरियल 5 सालनि में सॼो सदर बि हिकिड़ो सॼो जनरल सेक्रेटरी बि हिकिड़ो ज़िले घोटकी जो सदर बि हिकिड़ो हो सिटी मीरपुर माथे जो सदर बि हिकिड़ो हो इहे तने मोहम्मद खान जो सदर बि आऊं हिकिड़ो हो ॿियो को कोन हो बाक़ी हाणे पाण खां पुॼे कोन्हे पाण में हिमत न आहे पोइ वरी इहो बहितान हणनि दादा ग्रुपबंदी जे करे मसइला हल कोन थिया इहो ज़ुल्म आहे ऐं बख़ुदा मुंहिंजी ज़िंदगी में आउं कोशिशि कंदो आहियां त कंहिंखे पूरी तोहमत न आणा पूरा डटा न ॾियां पूरो वाइदो न करियां पूरी पॉइंट स्कोरिंग न करियां इहा मुंहिंजी इहो अलाह पाक इन शइ खे सख़्तु मने कई आहे ऐं कूड़े ते त अलाह पाक लानत विधी आहे ऐं उन शइ खां वाक़ुफ़ु हुया पर ॾुख इहो आहे त हिकिड़ी हक़ीक़त आहे त गुज़िरियल 5 सालनि में जेतिरो नुक़सानु सिंध जे प्राइमरी उस्ताद जो थियो आहे उहो तारीख़ में कॾहिं न आहे कॾहिं बि कोन थियो आहे ऐं इन जो सदे बाब वॾो असांजे मन रत घुरे थो हाणे त
इन्हीअ पोइ सदे बाप थींदो उहा पोइ वापसि असां यूज़ थींदो पोइ वठंदो उन ते रत जी क़ुर्बानी ॾियणी पवंदी फैसल बि आइन मूजिबि 3 सालनि खां पोइ थींदी आहे जेके हे दोस्त असांजा वेठा हुआ उहो जेको 5 साल वही रहिया पोइ ॻाल्हि मञी न वरी मज़े जी ॻाल्हि इहा त चूंड मुंहिंजी मेंबरशिप ख़तमु जेके जेके मेंबरशिप ख़तमु जेके बि मुंहिंजा सदन जा सदर मुंहिंजा साथी हुआ सभिनी जी मेंबरशिप ख़तमु माना आइंदे के साम्हूं बीह न माना हिकिड़ो एॾी वॾी ॾाढ जेका अलाह खे क़बूल न उहा का इलेक्शन जो फारियूं हाराइण चयो पर डेट मुजिबि कोर्ट में वियासीं कोर्ट फैसलो ॾिनो इंडस्ट्रियल डिपार्टमेंट खे दादा पर हे 5 साल छो वेही रहिया इलेक्शन कराए वेंदी इलेक्शन लाइ वेठा इंडस्ट्रियल डिपार्टमेंट इन्हनि ग्रुपनि खे घुरायो साईं गुलाम रसूल महरी मूंखे चेयरमैन ॾियो ऐं हिकिड़ी मेंबरी ॾियो त असांजे पेट में मतिलबु तव्हां यादि हूंदो पहले किथे ठाह थींदो आहे मल किथे ठाह थींदो 5-4 हितां सभु मशहूरु आहे असांजो फार्मूलो अहिड़ी तरह मर्कज़ी इलेक्शन कमेटी में चवंदो आहे जेकॾहिं चेयरमैन जेको थींदो उहो हिकिड़ो मेंबर खणंदो जेको सेक्रेटरी थींदो उहो वाइस चेयरमैन ऐं हिकिड़ो मेंबर खणंदो 5 माण्हू त साईं महर साहिब पाण चेयरमैन हिकिड़ी मेंबरी कई विच में हिकिड़ो जुर्गो कयूं हैदराबाद में जुर्गे जे ज़रिए इलेक्शन कमेटी चूंडियूं दोस्त असांजा रिटायर उन जे हुकुम ते उनखे मूं क़बूल कोन कयो मुंहिंजा जुर्गा जी फ़ैसिला क़बूल कोन कबा पोइ कोर्ट जी फ़ैसिलो ॾींदो हिननि मुंहिंजो ठीकु आहे थींदी हो दोस्त तव्हां सभु पाणी में राज़ी हो भले चेयरमैन साईं गुलाम रसूल खणे क्या ॻाल्हि छो इलेक्शन भले जॾहिं इलेक्शन जो हलफ़ मूंखे इहो इलेक्शन जो प्रोसेस थियो अॼु इलेक्शन में वेझी थियूं त वरी साईं गांधी काल जमाने वारा चेयरमैन चयो 80-85 अलॻि था इलेक्शन करायूं अरे छा था करियो ही गॾिजी था इलेक्शन छो था भॼो माना जॾहिं शेड्यूल रहे पियो तर्क जो उन ॾींहुं माना शेड्यूल वारे ॾींहुं तव्हां पाण हली था वञो बराबरि हुनजी मर्ज़ी माण्हू ज़बरदस्ती के कोन थो विहारे सघे मुंहिंजे अॼु बि थो चवां त मर्कज़ी इलेक्शन कमेटी में शफ़ी सची जो को बि न को मेंबर आहे न को उहिदेदार आहे हिकिड़ो साईं सिकंदर खे आहे हिकिड़ो साईं गुलाम रसूल खे आहे आमी पारी में रहिजी थिए मूंखे उहिदे जी ज़रूरत न आहे जॾहिं साईं गुलाम रसूल भाई करे हले विया पोइ साईं भंगवार साहिबु चेयरमैन थियो ऐं ॿियो हिकिड़ो मेंबर हो उहो साईं नारकाणे वारा हिकिड़ो साईं सिकंदर पानू ख़ैर इलेक्शन जो शेड्यूल तो तरक़ा थी विया हलिया ज़िला वाहन थी विया अलहमदिल्ला हर मर्कज़ी इलेक्शन थियण वञे पई पर चवण जो मक़सदु इहो आहे त असांजे प्राइमरी उस्ताद जो तनज़ीम जो गुज़िरियल 5 सालनि में इहो एॾो वॾो नुक़सानु थियो हिनखे एॾा के उधामणी आया एॾो उहिदनि में लज़त आहे अलाए छा आहे जे चवंदा असीं हाणे मरण मारे थी कनि बाबा इहो उस्ताद जी इमानत आहे तव्हां अचो उस्ताद जी अदालत में उहो जेके उहिदेदार खे तव्हां 3 साल जी 5 साल वेही रहिया हाणे पोइ फेसबुक ते तव्हां ॾिसो थो त ताहियात सदर साईं गुलाम रसूल महर अरे हीअ त ज़ुल्म आहे न हीअ त सिधो ज़ुल्म ताहियात सॼो सदर बाबा ताहियात त अलाह जी ज़ात आहे हीअ वॾा तव्हां जेको हथ आहे न इहो रब खे पसंदि ई कोन्हे तव्हां निवृत कयो प्राइमरी उस्ताद एॾो अज़ीम आहे मूं मिनिस्टर खे काफ़ी दफ़ा मीटिंग में चयो सेक्रेटरी खे चयो मुंहिंजो साईं ख़ुदा जेसि ताईं प्राइमरी उस्ताद खे तव्हां ख़ुशहाल न कंदो जेसि ताईं प्राइमरी उस्ताद जा मसइला हल न कंदा जेसीं प्राइमरी उस्ताद जी ज़िंदगी में ख़ुशहाली न आणींदा जेसीं उन परेशानी दूर न कंदा ख़ुदा जे कसम न को सिंध सुधरंदी न को तमिल सुधरंदा न को तेल सुधरंदी पहिरियों दफ़ो तारीख़ में पहिरियों दफ़ो मूं राति ॾींहुं तबलीग करे मूं ते फसा ऐं त ज़िंदगी जो सदर हो त हो त सिंध जा सदर हुआ जॾहिं 22 में मूंखे यादि आहे तव्हां सभु दोस्त हुया कराची में साईं गुलाम रसूल सॾु ॾिनो उस्ताद जे मसइले हल जे लाइ त वॾी गर्मी हुई ऐं सख़्तु बीमार हुउसि साईं हुज़ूर बख़्शे वरी ऐं बीह न सघां न त छटी वेठे बाज़ार मां मूंखे पघर लहे पियो ऐं तबियत इलाही ख़राबु हुई उन टाइम न ही छटी खणी मुंहिंजे मथां लॻियो मुंहिंजे छॾे खणी फेसबुक वारा दानिशर वटा भरे छॾींदा वरी इहो कंदा तव्हां वॾा मोहबत हुई त पर एॾो गर्मी बीहण जॻह ते हुई
पर उन्हनि दोस्तनि उहा तहरीक चई हज़ारे उस्ताद पंहिंजो ख़वाहिशूं खणी पता त असांजे मसइला हल थींदा पर मसइला हल सिर्फ़ु 2 या 4 माण्हुनि जा थिया ॿियो आम उस्ताद जो वॾो नुक़सानु थियो तारीख़ी नुक़सानु थियो पोइ असां घोड़ा के त पोइ हिते ज़ुल्म पिया कनि पोइ इहो सर्विस स्ट्रक्चर आहे या इनिशियल अपॉइंटमेंट खां जेके सिंध जा नौजवान उस्ताद जो वॾो हिकिड़ो नुक़सानु थियल आहे रहियल आहे या ॿिया खोड़ सारा मसइला आहिनि उनजे लाइ हू त जदोजहद कजे हाणे हिदायत था कनि पोइ चइबो आहे हाजी साहिबु असांखे हलणु नथो ॾे बाबा तव्हांजो पाण हिमत कान्हे छा करियां लफ़्ज़ त मूंखे ॾाढा सख़्तु आहिनि पर हाणे सुठो कोन थो उस्ताद जा जेकर निजात कोन थो ॾे सो उन खां पोइ असां सिंध जे प्राइम मिनिस्टर जे सर्विस हालांकि सर्विस स्ट्रक्चर अॼु खां 78 साल पहिरीं सिंध जे प्राइम मिनिस्टर खे सर्विस स्ट्रक्चर मिलणु खपंदो पर कंहिं बि मर्कज़ी लीडर सिर्फ़ु उस्तादनि खां चंदो वठनि कूड़ा तरीक़े चंदा वठनि मूं पंहिंजी पूरी हयाती मुंहिंजे मुजाहिद दोस्त ते वठां के उस्ताद खां तहरीकी जे नाले ते या के ऑफिसर जे नाले ते चंदो वरितो हूंदो तो मुंहिंजे लाइ माना हराम जे बराबरि हूंदो हमेशह पंहिंजे बचनि जे रोज़ी मां जदोजहद कई कैंपूं लॻायूं जेके बि ख़र्च कया न पंहिंजे घरां कया तो चवण जो मक़सदु इहो आहे जॾहिं माण्हू कंहिंसां सचो हूंदो न पंहिंजे मनसब सां पंहिंजे अलाह उन जी मदद कंदो 2016 में जेका तहरीक हलाई हुई 2017-16 में 2 ग्रुप हुआ सिंध जा हिकिड़ो नंढो माण्हू मुंहिंजे मुक़ाबले साईं गुलाम साईं इंतज़ार शर्गीरी सिंध जो सदर हाणे इंतज़ार नालो वरी कुड़ो वली मोहन शर्गीरी हिकिड़ो भलो नालो आहे पर तूं वली मोहन सदा हमेशह चवंदो चोक ॾींदो पर तूं इंतज़ार छा जो अच्छा तुझे शनाते काली उर्फ को नहीं इंतजार लेकिन एक वली मोहम्मद शर्गी रब पाक को फलो ना रहा और इंतजार शर्गी क्यों इंतजार कर ओ सदियो सदर साईं गुलाम रसूल मेहरो साईं नायब सदर साईं जतो हिसाब से कंदर ओ जनरल सेक्रेटरी आ मोला सदियो सदर मुझे छोड़ो कथा जो हुकूमत सा मुझे सब दोस्त चल चरियो नहीं छा की छोड़ो कथा दी वो बड़ा है छाऊ पाजे गुरगन वो जो गुरगन मुर्से मटा छेड़ो कथा थी ऐं कोई छेड़ो अहिड़ो कयोसीं पर दिलि सां पोइ उन में अलाह पाक मदद कई छो त मदद करण वारी रब ज़ात आहे हींअर जेको सर्विस स्ट्रक्चर मंज़ूर थियो आहे बख़ुदा असांजी एॾी कुर्बानी शामिल आहे या सिंध जे प्राइम उस्तादनि जी एॾो साथ न ॾिनो आहे जे 17 ग्रेड जो सर्विस स्ट्रक्चर मंज़ूर थिए हीअ सभु अलाह पाक जी गैब खां मदद थी आहे इहो ज़रूरु आहे त राति जो 5 वक़्त नमाज़ था पढ़ूं राति जो तहज्जुद था पढ़ूं रब खां दुआ था करूं त सिंध जे प्राइम उस्ताद खे 17 ग्रेड ॾियार सिंध जे प्राइम उस्ताद खे 20 ग्रेड ॾियार सिंध जे नौजवान उस्ताद खे रेगुलर कराए कॾहिं माना ज़ात रब जी आहे हींअर मिनिस्टर साहब या सेक्रेटरी साहब खे अलाह पाक अहिड़ी मन में विधी बख़ुदा बिना टाइम जे मूंसां मुलाक़ात जंहिं महिल वञा मूंसां मिलनि कंहिंसां कोन मिलंदा ऐं वरी डेली सेक्रेटरी साहब डेली सुबुह जो गुज़िरियल 1 साल खां डेली चयो पुछो मां सर्विस स्ट्रक्चर पोज़ीशन छा आहे स्टेटस छा आहे छो त असांखे इन शइ में लॻल हुआसीं राति जी ड्यूटी लॻल हुई मिनिस्टर सभिनी जी त हीअ अलाह पाक हुनजे मन में विधी एडिशन स्पेशल सेक्रेटरी एडिशनल सेक्रेटरी प्राइमरी उस्ताद खे त मञींदा ई कोन हुआ का बि अहमियत सेक्रेटरी कोन हूंदी वाहिद असां वियासीं